मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर अम्मी आयशा का जो घर वो इमाम अल-अंबिया के मस्जिद नबी के साथ साथ बीच में फकत दरवाजा इधर घर इधर मस्जिद मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां अक्सर इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इहो इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल नमूने इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अपने दामाद के घर सैयदना अबू बकर सिद्दीक़ भी जरूर आता होगा इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो ऐं ॼाटे नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर संवारींदो हूंदो अबू बकर अंदर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर अम्मा फातिमा बि उते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी अम्मा फातिमा बि उते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी मोहम्मद जी शफ़क़त नियाणीअ ते बेहद इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में जिब्रील ईंदो रहियो आ सलामी सजण जी भरींदो रहियो आ इन घर में जिब्रील ईंदो रहियो आ सलामी सजण जी भरींदो रहियो आ अम्मा बीबी साईं जे हूंदे पे अक्सर अम्मा बीबी साईं जे हूंदे